नाज़रीन, टाउन कमेटी हिंगोरजा जे वार्ड 6 जे सहता पाड़ी मां हिकु हफ़्तो गुज़रण बावजूद बरसात जो पानी निकाल न थी सघियो। ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली। टाउन कमेटी हिंगोरजा जे वार्ड नंबर 6 सहता मेला में हिकु हफ़्तो गुज़री वञण बावजूद घिटिन ऐं घरनि मां बरसात जो बीठल पानी निकाल न थी सघियो। ॻोठाणनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जो पानी बीठो आहे, असां आसिफ सूमरे खे फ़ोन कई आहे। उन चयो बाबा आला ऑफिसरनि जो कमु आहे, मां हिंगोरजा में फाथो पियो आहियां, मूं वटि हिकिड़ी टैंकी आहे, मां छा कयां, कुझु बि नथो करे सघां। उनखे बार बार असां फ़ोनियूं करे चुका आहियूं। हे पानी बीठो आहे गुज़िरियल हफ़्ते खां, इन में बीमारियूं थी सघनि थियूं। पानी जी वे हर शइ जी निकालण जी कंहिं शइ जी सहूलियत न आहे। घरनि में गिटिन में हर जाइ ते पानी बीठो आहे, न टैंकी थी मिले, कंहिं शइ जी सहूलियत न आहे। असां हिंगोरजा टाउन में आहियूं ऐं भरिसां आहियूं, को हिते असांखे वधीक रस्तो न आहे। महिरबानी करे असांजो पानी कढंदा। घरनि में पानी बीठो आहे, जेको माण्हू मालवंद माण्हू आहे, ॻोठाणो माण्हू आहे, न को गाह करे थो सघे, न को कुतिर थो करे सघे, न को माना थंभा लॻा पिया आहिनि, पाणी लॻो पियो आहे। सुभाणे को ॿार बच्चो मरी सघे थो, भितियूं जॾियूं लॻी पियूं आहिनि, पाणी निकिरे कोन थो। सॼो सिस्टम जेको आहे दरम बदर लॻो पियो आहे। पानी जो को सिस्टम ना थियो, पानी निकिरे नथो। पानी की वजह सां बीमारियूं कैस्ट्रो वग़ैरह, मलेरिया, मच्छर वग़ैरह थियनि था पिया। इंतज़ाम खे चऊं था त पानी कढो, को रिलीफ कोन था ॾियनि। आसिफ खे फ़ोन था कयूं, फ़ोन अटेंड नथो करे। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खेरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी असांजे घिटिन ऐं घरनि में बीठल बरसात जो पानी निकाल कराए ॻोठाणनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरा टीम सां गॾु सिकंदर अली, तुनियूं, आवाज़ टीवी न्यूज़, हिंगोरजा।